हाँ बाबा आऊं ते पार्क में बीठो है तव्हां किथे हो? हाँ तव्हां अचो जल्दी अचो ते। हाँ तो खास हुआ मरी। हाँ पोचो ॻाल्हायूं तो। हाँ मरी दोस्तों जी मोहब्बत में तू मूंखे छॾे छो वई हली है मुंहिंजी सोनी। मां तुंहिंजे लाइ सभु कुझु कंदो, तुंहिंजा सभु सपना पूरा कंदो, दुनिया जहान जूं ख़ुशियूं तुंहिंजे कदमनि में विछाए लाहींदो। तूं मूंखे छॾे न वञ, मां तुंहिंजे लाइ मरी वेंदोसि हाणे। ए हाँ मरी वेंदोसि हाणे। ए दिमाग़ में सही है कोई है? ही छा तोखे मर्द बि ॾिसण में अचे माई बि अचे ॾिसण में? तूं मुंहिंजी सोणी। ये कहिड़ी सुहिणी दिमाग़ ख़राब थियो थी बाबा फोन ते ॻाल्हाए पियो छा चरियो तूं मेंटल तो कोनी छा आई तूं केरु आहीं? तूं मुंहिंजी मुमल आहीं। ये कहिड़ी मुमल छो बि पादर पादर करी बाबा? मां तुंहिंजी हर ख़्वाहिश पूरी कंदो। लॻे थो ही पादर खाईंदो पोइ वेंदो ते। हर ख़्वाहिश तुंहिंजी पूरी। बाबा तूं वञी धंधे कर मैं फोन ते ॻाल्हाइण केरु आहीं तूं छो जी मथे में लॻो आहीं? तूं जंहिंजे करे मूंखे छॾे वई आहीं न, तूं न छॾे मुंडा हली तोखे चा कोन तू मुमल तुंहिंजी तूं भले आशिक़ पुट सितम करे सितम करे, दिमाग़ ख़राब थियो थी। हाँ तोखे कोन छॾींदो। चरियो थियो ई तोखे माई ऐं मर्द जी का ख़बर ई कोन्हे छा पियो करी? हैं बाबा आऊं ते फोन ते वेठो ॻाल्हायां हिक मुंहिंजी मुमल मुंहिंजी माई अला छा छा पियो ॻाल्हाए दिमाग़ में ख़राब आला छा? अरे दिमाग में तू खराब हुई चुप कर। तोखे ख़बर ना है ये अज़ीम इंसान हो, एक समझदार माण्हू हो। जॾहिं खां ने इश्क कयो उन खां पोइ छोकिरे सां तमामु घणो प्यार कंदो हो, उन खां पोइ हीउ एक्सीडेंट थियो। हिन जी तोखे हालत ॾिसे थो ये एक्सीडेंट जे करे थी आहे। उन खां पोइ छोकिरी हिनखे ठुकराए छॾे वई, उन खां पोइ हिनजी इहा हालत आहे। अच्छा सॉरी उस्ताद मूंखां ग़लती थी मूंखे ख़बर कोन हुई मूं सम्झो मिड़ी चरियो वाला छा न भंग नशो पी वाला कीअं सॉरी माज़रत था करियूं गलती मां बाबा।